अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ में भलीकार मां नौशिन भट्टी पेश आहिनि हिन वक्त जूं हेडलाइंस। पाकिस्तान तहरीक इंसाफ पारां जेल भरियो तहरीक जे ॿिए मरहले में अॼु पेशावर मां गिरफ़्तारियूं ॾिनियूं वयूं। इंतज़ामिया शहर में कलम 144 लागू करे छॾियो। पीटीआई अॻुवाण असद कैसर, परवेज़ खटक, आतिफ खान ऐं ॿियनि अॻुवाणनि ऐं कारकुननि गिरफ़्तारियूं पेश कयूं आहिनि। सदर आरिफ अलवी 107 अरब रुपयनि जा नवा टैक्स लॻाइण वारी मालियाती बिल 2023 जी मंज़ूरी ॾेई छॾी। सूमर ॾींहुं क़ौमी असेंबली मां मालियाती बिल 2023 जी अक्सरी राय सां मंज़ूरी ॾिनी वई हुई। बारखान मां वाक़े में बाज़ियाब थियल औरत, घरानाज़ ऐं ॿारनि खे कानून लागू कंदड़ इदारे जी हिफ़ाज़त में रखियो वियो। सुप्रीम कोर्ट जे जस्टिस मज़हर अली अकबर नक़वी ख़िलाफ़ जुडिशनल काउंसिल में मिल्कियतुनि बाबति रेफरेंस दाख़िल कयो वियो। मियां दाऊद एडवोकेट रेफरेंस सेक्रेटरी सुप्रीम जुडिशनल काउंसिल ॾांहुं उमाणे छॾियो। ख़ुराक खाते हुकूमत सिंध सूबे सिंध जे मुख़्तलिफ़ रीजन में 466 कणक जी ख़रीदारी जे मर्कज़ खोलण जी मंज़ूरी ॾेई छॾी।